सिंध जे नाले वारे सहाफ़ी ज़रार पीरज़ादे जी किताब नोट करण जहिड़ियूं ॻाल्हियूं जी मुहूर्ती तक़रीब कराची जे आर्ट्स काउंसिल में मुनक़िद कई वई आहे। असां हिते मौजूदु अदीबनि, दानिशवरनि ऐं सहाफ़ियनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जा कहिड़ा वीचार आहिनि। सहाफ़ती दुनिया में शॉर्ट कॉलम जो जेको सिलसिलो आहे उहो शमशेर, अनवर पीरज़ादे, फ़कीर मोहम्मद लाशारी इन्हनि ते उहे लिखंदा रहिया आहिनि ऐं हीउ उनजो तसलसुल आहे ऐं उनजो किताबी सूरत में अचणु इन करे वधीक काराइतो थो नज़र अचे जो उहो पंहिंजे दौर जी हिकिड़ी तारीख़ आहे ऐं उहा तारीख़ अॼु न सुभाणे न परीं हिकिड़े दस्तावेज़ जी सूरत ऐं शक्ल में जेका आहे सा साम्हूं ईंदी ऐं इहा ई शइ जेका आहे असांखे वाक़ुफ़ु कंदी त इन दौर में असां या सिंधवासी असां कहिड़ियुनि ॻाल्हियुनि मां गुज़रियासीं, कहिड़ियूं कोताहियूं कयूंसीं, कहिड़ियूं चङायूं कयूंसीं। सो इहा हिकिड़ी तारीख़ आहे जेका मुरतिब थी आहे ऐं उहा ई हिन जी ख़ुशूसियत आहे। असां चवंदा आहियूं त जेको तव्हां अख सां ॾिसो था उहो तव्हां लिखो ऐं जेके ही कालम मां लिखिया इहे करंट अफेयर जे हवाले सां अवामी आवाज़ अख़बार में मूं लिखिया ऐं अॼु उहे जॾहिं किताब जी शिकिल में आया त उनजो हिकिड़ो पंहिंजो नक्शो ठहियो आहे, पंहिंजो हिकिड़ी उन जी शिकिल ठही आहे, पंहिंजो हिकिड़ो उन किताब जो तासुरु जुड़ियो। अॼु जी तक़रीब में उन किताब ते ॻाल्हायो वियो आहे त हक़ीक़ी माना में मुंहिंजे आङुरनि जो थकु लही वियो। जेका बनावट आहे किताब जी या जेको कुझु उन में मवाद शामिलु आहे उहो यकीनन हिकिड़ो इंतिहाई साराह जो मवाद उन में शामिलु आहे। ज़रार पीरज़ादे हर हिकिड़े वर्क में, हर सिट में, हर लफ़्ज़ में हिकिड़ो जेको आहे उहो हिकिड़ो अकुल, हिकिड़ी इल्मु, हिकिड़ी दानिश उहा जेका आहे उहा हिन में शामिलु कई आहे ऐं इहो तसलसुल आहे हुनजे बाबा जो, अनवर पीरज़ादे जो, मतां विसारियो जो इहो तसलसुल आहे उहो शमशेर हैदरीअ जो, जंहिं शुरूआति जेका आहे उहा मतां सोचो जे नाले सां कालम सां कई। इहो तसलसुल आहे फ़कीर मोहम्मद लाशारीअ जो, जंहिं बि मतां विसारो लिखियो ऐं बदल अबड़े जंहिं जेको आहे उहो वतायो फ़कीर सोचे थो। तव्हांखे इहो ॼाणी शायदि हैरत थिए, ख़ुशी बि थिए त शॉर्ट कॉलम जो रवाज सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधी सहाफ़त में आहे। उर्दू या अंग्रेज़ी में तव्हांखे इन तरह जा कॉलम कोन मिलंदा। इहा रवायत विझण वारो पहिरियों शख़्स शमशेर हैदरी हुयो, जंहिंखां पोइ फ़कीर मोहम्मद लाशारी ऐं अनवर पीरज़ादे साहिबु इहे कॉलम लिखिया। हाणे ज़रार पीरज़ादे साहिब जो नोट करण जहिड़ियूं ॻाल्हियूं जेके आहे इहो शॉर्ट कॉलम आहिनि ऐं हर कॉलम हिकिड़ो तारीख़ी गुटको आहे। 141 कॉलमनि ते ॿधल ही किताब सिंध जे हर नौजवान खे ख़ासि तौरु पढ़णु घुरिजे। ज़रार जी जेका जुस्तजू ऐं जाखोड़ई ऐं जेको इहो पंहिंजो वक़्तु ॾींदो आहे ईमानदारीअ सां अवामी आवाज़ खे, इहो अवामी आवाज़ जे लाइ हिकिड़ो क्रेडिट आहे जो उन्हनि सभिनी पंहिंजी शयुनि खे कंपाइल करे ऐं उन खां पोइ किताब जी सूरत में जेको आहे सो आंदो आहे। सो बिल्कुलु ईअं हुअण बि खपे, छाकाणि जो अख़बार जो पेज जेको आहे हर वक़्तु माण्हू सांढे कोन थो रखे, पर उन अख़बार खे जेकॾहिं तव्हां अदबी रंग ॾेई करे किताब जी सूरत में आणियो था त पोइ उहा लाइब्रेरी में महफ़ूज़ थी थिए। इन जो मतिलबु आहे त इहा तारीख़ ठहे थी ऐं ज़रार जेको आहे पंहिंजे कालमनि जूं, पंहिंजे लिखणियुनि जो हिकिड़ो किताब ॾेई करे हिकु तारीख़ ठाही आहे। ॻाल्हि इहा त लिखणु खपे हिन वांगुरु ऐं ॿियो मां तव्हांजे मार्फत चवणु थो चाहियां माण्हुनि खे त माण्हू पंहिंजूं डायरियूं लिखो, कमु ईंदव, रोज़ नोटबुक लिखो, कमु ईंदव, रोज़ जा वाक़िया लिखो, कमु ईंदव ऐं पोइ हिकिड़े ॾींहुं सहेड़णु वेहंदव त उहे किताब थींदव। ही ज़रार जो बि सॼो मैटर पियो आहे अवामी आवाज़ में, न त अवामी आवाज़ जो मैटर न हुजे त ज़रार जो इहो किताब इन नमूने न अचे। हिन करे गॾु वेहिजे, गॾु खणिजे किसे खे। नोट करण जहिड़ियूं ॻाल्हियूं जेके उन जा शॉर्ट कॉलम आहिनि उन ते ॿधल किताब आहे, जंहिंजो बुनियादी तौर ते त ही करंट अफेयर्स ई आहे, हालात हाज़िरा जंहिंखे था चऊं, जेके मुल्क जूं, असांजे सूबे जूं अॼोकियूं जेके हालतूं आहिनि, जेके रोज़मर्रा जा वाक़िया थियनि था, मसइला थियनि था, इशूज़ अचनि था, उन ते ॿधल ही हिन जा शॉर्ट कॉलम्स आहिनि ऐं तमामु हिकु बहितरीनु किताब आहे जंहिंमें हुन अॼु जी सिंध जी पूरी अकासी कई आहे। उन सहाफ़त में हुन जेको लिखियो आहे उनखे छपियो त आहे ई आहे, उनखे महफ़ूज़ करे अॼु जॾहिं किताबी सूरत में आंदो आहे त उहो किताब न रुगो सहाफ़त खां निकिरी अदब थिए थो, पर जेकॾहिं तर्जुमो थी पए त उहो आलमी अदब जो हिसो बणिजी सघे थो।
ऐं वेझे अरसे में जेको नई सदीअ में अदब ऐं सहाफ़त जो जेको मिलाप थियो आहे हीअ किताबु उन जी नुमाइंदगी कंदड़ किताबु आहे। तकरीब में मौजूद दानिशवरनि अदीबनि ऐं सहाफ़ियनि जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो चवणु आहे त ज़रार पीरज़ादे किताब लिखी तारीख़ रक़म कई आहे। कैमरामैन फराज़ मीराणी सां गॾु आरिफ नाइच, अवामी आवाज़ TV, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk